ओम शांति। अजय मुझे तारे का है 5/1/2026। अज मिठा मिठा बाप दर चवंदा मीठे मीठे ॿार बाबा जी श्रीमत सां त मनुष्य खां देवता ठाहींदा आहियो। गीता जो ज्ञान ऐं राजयोग तव्हांखे संपूर्ण पावन ठाहे ॾींदो आहे। प्रश्न: सतयुग जी हर चीज सुठे ते सुठी सतो प्रधान हूंदी आहे छो? उत्तर: राष्ट्र जी उते मनुष्य सतो प्रधान आहिनि। जॾहिं मनुष्य सुठा त सामग्री बि सुठी, मनुष्य बुरा त सामग्री भी नुक़सानकारक हूंदी आहे। सतो प्रधान सृष्टि में कोई भी वस्तु अप्राप्त न आहे। कुछ भी काथे कंहिंखां मांगणो न पवंदो आहे। सतो प्रधान सृष्टि में कोई भी वस्तु अप्राप्त न आहे। कुछ भी काथे कंहिंखां मांगणो न पवंदो आहे। ओम शांति। बाबा हिन शरीर वारा सम्झाईंदा आहिनि। इन्हनि खे जीव चइबो आहे। इन्हनि में आत्मा भी आहे ऐं तव्हां ॿार ॼाणंदा आहियो परम पिता परमात्मा भी इन्हनि में आहिनि। इहे त पहिरियों पहिरियों पको हुजिणो खपे। इन करे इन्हनि खे दादा भी चइबो आहे। इहे त ॿारनि खे निश्चय आहे। हिन निश्चय में ई रमण करिणो आहे। बरोबर बाबा जंहिंमें पधरामणी कई आहे उहो अवतार वरितो, उन्हनि अवतार वरितो। उन्हनि जे लाइ बाबा ख़ुदि चईंदा आहिनि, मां हिननि जे ॾाढे जन्मनि जे भी अंत में ईंदो आहे। ॿारनि खे सम्झायो आहे। इहा आहे सर्वशास्त्र में शिरोमणि गीता ज्ञान श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत। श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत, उच्च ते उच्च भॻवान जी, जंहिंजी श्रीमत सां तव्हां मनुष्य खां देवता ठाहींदा आहियो। तव्हां भ्रष्ट मनुष्य खां श्रेष्ठ देवता ठाहींदा आहियो। तव्हां ईंदा ई आहियो। हिन करे बाबा भी ख़ुदि चईंदा आहिनि, मां ईंदो आहियां तव्हांखे श्रेष्ठाचारी निर्विकारी मत ॾियण वारो देवी देवता ठाहिण। श्रेष्ठाचारी निर्विकारी मत वारो देवी देवता ठाहिण। मनुष्य खां देवता ठाहिण जो अर्थ भी सम्झणो आहे। विकारी मनुष्य खां निर्विकारी देवता ठाहिण ईंदो आहे। सतयुग में मनुष्य रहंदा आहिनि परंतु दैवी गुण वारा। कॾहिं कलयुग में हाणे कलयुग में आहिनि आसुरी गुण वारा। आहे सॼी मनुष्य सृष्टि परंतु उहा आहे ईश्वरी बुद्धि, इहा आहे आसुरी बुद्धि, है न। आहे सॼी मनुष्य सृष्टि लेकिन सतयुग आहे ईश्वरी बुद्धि वारा। इहे आहिनि आसुरी बुद्धि वारा। हुते ज्ञान जी प्रालब्ध हूंदी आहे, हिते भक्ति। ज्ञान ऐं भक्ति अलॻि अलॻि आहे। भक्ति जी पुस्तक केतिरियूं आहिनि, ज्ञान जी पुस्तक केतिरियूं आहिनि। ज्ञान सागर बाबा आहे, उन्हनि जो पुस्तक भी आहे त हिकु ई हुजिणो खपे। जो भी धर्म स्थापना कंदा आहिनि उन्हनि जो पुस्तक हिकु हुजिणो खपे। उन्हनि खे रिलीजियस बुक चइबो आहे। पहिरियों रिलीजियस बुक आहे गीता, श्रीमद भगवत गीता आहे न। इहे भी ॿार ॼाणंदा आहिनि। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म आहे, न कि हिंदू धर्म आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि गीता में हिंदू धर्म, गीता सां हिंदू धर्म जी स्थापना थी। गीता श्री कृष्ण ॻाई आहे। कोई खां पुछो त चईंदा परंपरा खां इहे श्री कृष्ण ॻाई आहे। कोई शास्त्र में शिव भॻवान वाच्य न आहे। श्रीमद श्री कृष्ण भॻवान वाच्य लिखियलु आहे। त गीता पढ़ा हूंदा जेका, उन्हनि खे सहज सम्झ में ईंदो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो हिन गीता ज्ञान सां मनुष्य देवता ठहिया आहिनि, जो हाणे बाप तव्हांखे ॾियनि था। राजयोग सिखाइनि था न, पवित्रता भी सिखाइनि था बाबा। काम आहे शत्रु आहे, इन्हनि द्वारा ई तव्हां हार खाधी आहे। हाणे पोइ उन्हनि द्वारा जीत पाइण सां तव्हां जगत जीत अर्थात विश्व जा मालिक थी वेंदो। इहे त सहज आहे न। बेहद जो बाप भी इन्हनि द्वारा तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि। उहे सभी आत्माउनि जो बाबा आहिनि। इहे पोइ बेहद जो बाप मनुष्यनि जो आहे, ब्रह्मा बाबा। नाम ई आहे प्रजापिता ब्रह्मा। तव्हां कोई खां बि पुछंदव ब्रह्मा जे बाप जो नाम ॿुधायो त मुंझी पवंदा। ब्रह्मा विष्णु शंकर क्रिएशन आहिनि। इन्हनि टिनिनि जो कोई बाप त हूंदो न। तव्हां ॾेखारींदा आहियो इन्हनि टिनिनि जो बाबा निराकार शिव बाबा। ब्रह्मा विष्णु शंकर खे सूक्ष्म वतन में देवता ॾेखारींदा आहिनि। उन्हनि खां मथे आहे शिव। ॿार ॼाणंदा आहिनि शिव बाबा जा ॿार जो भी आत्मायूं आहिनि उन्हनि खे पंहिंजो शरीर त हूंदो न।
उहो त सदैव निराकार परमपिता परमात्मा आहिनि। ॿारनि खे मालूम थियो आहे निराकार परमपिता परमात्मा जा असां ॿार आहियूं। आत्मायूं शरीर द्वारा चईंदियूं आहिनि परमपिता परमात्मा। केतिरी सहज ॻाल्हियूं आहिनि। इनखे चइबो आहे अलफ बे। पढ़ाईंदो केरु आहे? गीता जो ज्ञान कीअं ॿुधायो? निराकार शिव बाबा। उन्हनि ते कोई ताज आदि न आहे। उहो त ज्ञान जो सागर बीज रूप चैतन्य आहिनि। तव्हां बि चैतन्य आत्मायूं आहियो। सभी ॼाणनि जे आदि मध्य अंत खे तव्हां ॼाणंदा आहियो। भल माली बि आहियो परंतु सम्झी सघंदा आहियो कीअं बीज विझंदा आहिनि उन्हनि सां झाड़ निकिरंदो आहे। उहो त जड़ ॼाण आहिनि। इहा आहे चैतन्य ॼाण। तव्हांजी आत्मा में ज्ञान आहे। ॿियो कोई जी आत्मा में ज्ञान हूंदो ई न आहे। बाबा चैतन्य मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहिनि त ॼाण बि मनुष्यनि जो ई हूंदो न। इहा आहे चैतन्य क्रिएशन। बीज ऐं क्रिएशन में फ़र्क़ु आहे। आम जो बीज विझण सां आम निकिरंदो आहे, पोइ झाड़ केतिरो वॾो हूंदो आहे। वैसे मनुष्य जो बीज सां मनुष्य केतिरा फर्टाइल थींदा आहिनि न। जड़ ॼाण में कोई ज्ञान न आहे। इहे त चैतन्य बीज रूप आहे। उन्हनि में सॼे सृष्टि रूपी झाड़ जो ज्ञान आहे। कीअं उत्पत्ति थींदी आहे, कीअं पालना, पोइ कीअं विनाश थींदो आहे। इहे ॾाढो वॾो झाड़ खलास थी पोइ ॿियो नयो झाड़ कीअं खड़ो थींदो आहे। इहा सभु गुप्त ॻाल्हियूं आहिनि। तव्हांखे ज्ञान बि गुप्त मिलंदो आहे न। बाबा बि गुप्त आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो इहे कलम लॻे थो। हाणे तव्हां सभु पते ठहिया आहियो। अच्छा, बीज खां पहिरें नंबर में जो पतो निकितो उहो कहिड़ो हुयो? सत्युग जो पहिरियों पतो श्री कृष्ण जो ई चईंदासीं। लक्ष्मी नारायण खे न चईंदासीं। नयो पतो नंढो हूंदो आहे, पुठियां वॾो थींदो आहे। त हिन बीज जी केतिरी महिमा आहे न। इहे चैतन्य बीज आहे। पोइ पता बि निकिरंदा आहिनि। उन्हनि जी महिमा त थींदी आहे। हाणे तव्हां देवी देवता ठहो था, दैवी गुण धारण करो था न। मूल ॻाल्हि ई आहे इहा की असांखे दैवी गुण धारण करणा आहिनि। इन्हनि जहिड़ो ठहिणो आहे। चित्र बि आहे न। इहे चित्र न हूंदा त बुद्धि में ज्ञान ई न ईंदो। इहे चित्र ॾाढा कम जा हूंदा आहिनि। भक्ति मार्ग में इन्हनि चित्रनि जी पूजा थींदी आहे। ज्ञान मार्ग में इन्हनि चित्रनि सां तव्हांखे ज्ञान मिलंदो आहे की असांखे अहिड़ो ठहिणो आहे। भक्ति मार्ग में हीअं न सम्झंदा आहिनि की असांखे अहिड़ो ठहिणो आहे। भक्ति मार्ग में मंदरनि केतिरा ठाहींदा आहिनि। सभिनि खां जास्ती मंदर कंहिंजा ठाहींदा आहिनि? ज़रूरु शिव बाबा जो ई हूंदा जो बीज रूप आहे न। पोइ उन्हनि खां पोइ पहिरीं क्रिएशन जा मंदर हूंदा। राधे कृष्ण, लक्ष्मी नारायण। पहिरीं क्रिएशन या लक्ष्मी नारायण। शिव बाबा खां पोइ इन्हनि जी पूजा सभिनि खां जास्ती आहे। माताउनि खे ज्ञान ॾींदा आहिनि। हुननि जी पूजा माताऊं त ज्ञान ॾींदियूं आहिनि, हुननि जी पूजा न थींदी आहे। उहो त पढ़ाईंदा आहिनि न। बाबा तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि, तव्हां कंहिंजी पूजा न कंदा आहियो। पढ़ाइण वारे जी हाणे पूजा न करे सघंदा आहियूं। पढ़ाइण वारे जी बि मतिलबु शिव बाबा जी बि हाणे पूजा न करे सघंदा आहिनि। तव्हां जॾहिं पढ़ी करे अनपढ़ थी वेंदव तॾहिं तव्हां शिव बाबा जी ऐं ख़ुदि जी पूजा कंदव। तव्हां सभु देवी देवता ठाहींदा आहियो। तव्हां ई ॼाणंदा आहियो जो असांखे अहिड़ो ठाहींदा आहिनि। उन्हनि जी पूजा थींदी पोइ असांजी पूजा नंबरवार थींदी। पोइ किरदे पंज तत्वनि जी बि पूजा करणु लॻी वेंदा आहियो। शरीर पंज तत्वनि जो आहे न। पंज तत्वनि जी पूजा करो या शरीर जी करो, हिकु ई ॻाल्हि आहे न। इहे त ज्ञान बुद्धि में आहे। इहे लक्ष्मी नारायण सॼे विश्व जा मालिक हुया। इन देवी देवताउनि जो राज्य नई सृष्टि ते हुयो, परंतु उहो कॾहिं हुयो इहे न ॼाणंदा आहिनि। लाख वर्ष रही सघंदा आहिनि। हाणे लाख वर्ष जी त कोई ॻाल्हि न आहे न, त कॾहिं कंहिंजी बुद्धि में रही न सघे। हाणे तव्हांखे स्मृति आहे असां अॼु खां 5000 वर्ष पहिरियों
आदि सनातन देवी देवता धर्म जा हुआसीं। देवी देवता धर्म वारा पोइ ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया। हिंदू धर्म वारा चई न सघंदा आहियूं, परंतु पतित थियण जे कारण पंहिंजे खे देवी देवता चइणु शोभंदो ई न आहे। अपवित्र खे देवी देवता चई न सघूं। मनुष्य पवित्र देवियुनि जी पूजा कंदा आहिनि त ज़रूरु ख़ुदि अपवित्र आहिनि, इन करे पवित्रता जे अॻियां मथो झुकाइणो पवंदो आहे। भारत में ख़ासि कन्याउनि खे नमन कंदा आहिनि, कुमारियुनि खे नमन न कंदा आहिनि, कुमारनि खे न कंदा आहिनि, फीमेल खे नमन कंदा आहिनि, मेल खे नमन छो न कंदा आहिनि? छो जो हिन समय ज्ञान बि पहिरियों माताउनि खे मिलंदो आहे। बाबा इन्हनि में प्रवेश कंदा आहिनि, इहे बि सम्झंदा आहियो बराबरि इहे ज्ञान जी वॾी नदी आहे ब्रह्मा बाबा। ज्ञान नदी बि आहे, पोइ पुरुष बि आहिनि। ब्रह्मा बाबा त सभिनि खां वॾी नदी आहे न, ब्रह्मपुत्र नदी आहे सभिनि खां वॾी, जो कलकत्ता तरफ़ वञी करे मिलंदी आहे। मेलो बि हुते लॻंदो आहे, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि आत्माऊं परमात्मा जो मेलो आहे। उहो त पाणी जी नदी आहे जिते नाम ब्रह्मपुत्र रखियो आहे, जंहिंजो नाम ब्रह्मपुत्र रखियो आहे उन्हनि त ब्रह्म ईश्वर खे चई छॾियो आहे। हिन करे ब्रह्मपुत्र खे ॾाढो पावन सम्झंदा आहिनि। वॾी नदी आहे त पवित्र बि हूंदी न, उन्हनि ब्रह्म खे ईश्वर सम्झे थियो, हिन करे ब्रह्मपुत्र खे नदी खे ॾाढो पावन सम्झंदा आहिनि। वॾी नदी आहे त पवित्र बि उहा हूंदी न। पतित पावन वास्तव में गंगा खे न चईंदासीं, ब्रह्मपुत्र खे चईंदासीं। मेलो बि इन जो ई लॻंदो आहे न। इहे बि सागर ऐं ब्रह्मा नदी जो मेलो आहे। ब्रह्मा द्वारा एडॉप्शन कीअं थींदी आहे, इहे ॻाल्हियूं सम्झण जी आहिनि जो प्रायलोप थी वेंदो आहे। इहे त बिल्कुलु सहज ॻाल्हियूं आहिनि न। भॻवान वाचा मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहे, पोइ इहा दुनिया ई खलास थी वेंदी आहे। शास्त्र आदि कुझु बि न रहंदा, पोइ भक्ति मार्ग में इहे शास्त्र हूंदा, ज्ञान मार्ग में शास्त्र हूंदा ई न आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि इहे शास्त्र त परंपरा खां हलंदा ईंदा आहिनि, ज्ञान त कुझु बि आहे न। कल्प जी आयु ई लाखों वर्ष चई छॾी आहे, इन करे परंपरा चईंदा आहिनि। इन्हनि खे चइबो आहे अज्ञान अंधेरो। हाणे तव्हां ॿारनि खे BS जी पढ़ाई मिलंदी आहे, जंहिंसां तव्हां आदि मध्य अंत जो राज सम्झाए सघंदा आहियो। इन्हनि देवी देवताउनि जी हिस्ट्री जोग्राफी जो पूरो पतो आहे। तव्हांखे इन देवी देवताउनि जी हिस्ट्री जोग्राफी जो पूरो पतो आहे न। इहे पवित्र प्रवृत्ति मार्ग वारा पूज्य हुया, हाणे पुजारी पतित ठहिया आहिनि। सतयुग में पवित्र प्रवृत्ति मार्ग हूंदी, हिते कलयुग में अपवित्र प्रवृत्ति मार्ग आहे। पोइ बाद में निवृत्ति मार्ग थींदो आहे, उहो बि ड्रामा में आहे। उन्हनि खे सन्यास धर्म चइबो आहे न। घर बार जो सन्यास करे जंगल में हली वेंदा आहिनि, हुते ईंदो हद जो सन्यास। रहंदा त हिन पुराणी दुनिया में आहिनि न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां संगम युग ते आहियूं, पोइ नई दुनिया में वेंदासीं। तव्हांखे तिथि तारीख़ सेकेंड सहित सभु मालूम आहे। उहो माण्हू त कल्प जी आयु ई लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। इन्हनि जो पूरो हिसाब कढी सघंदा आहियो। लाखों वर्ष जी त कोई ॻाल्हि यादि बि न करे सघे। हाणे त सम्झंदा आहियो बाबा छा आहिनि, कीअं ईंदा आहिनि, छा कर्तव्य कंदा आहिनि। तव्हां सभिनि जे ऑक्यूपेशन खे जनम पत्री खे ॼाणंदा आहियो न। बाक़ी ॼाण जा पता त ढेर हूंदा आहिनि, उहो गिनती थोरी करे सघंदा आहियूं। हिन बेहद सृष्टि रूपी झाड़ जे केतिरा पता आहिनि? 5000 वर्ष में केतिरा करोड़ आहिनि, त लाखों वर्ष में केतिरा अनगिनत मनुष्य थी वेंदा। हिन बेहद सृष्टि रूपी झाड़ में केतिरा पता आहिनि? 5000 वर्ष में केतिरा करोड़ आहिनि, त लाखों वर्ष में अनगिनत थी वेंदा। भक्ति मार्ग में ॾेखारींदा आहिनि, लिखियलु आहे सतयुग एतिरे वर्ष जो, त्रेता एतिरे वर्ष जो, द्वापर एतिरे वर्ष जो। त बाबा वेही तव्हां ॿारनि खे हिन सभु राज सम्झाईंदा आहिनि। आम जो बीज ॾिसण सां आम जो झाड़ साम्हूं अची वेंदो आहे। हाणे मनुष्य सृष्टि जो बीज रूप तव्हांजे साम्हूं आहे। तव्हांखे वेही झाड़ जो राज सम्झाईंदा आहिनि, छो जी तव्हां चैतन्य आहियो न। ॿुधाईंदा आहिनि असांजो इहे उल्टो झाड़ आहे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो जो बि हिन दुनिया में आहिनि
जड़ व चेतन हूबहू रिपीट कंदा हाणे केतिरी वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। सत्युग में एतिरा थी न सघंदा आहिनि। चईंदा फलानी चीज ऑस्ट्रेलिया सां जापान सां आई, मतिलबु चीजूं, है न, चीजूं। सत्युग में ऑस्ट्रेलिया जापान त हूंदो ई न। ड्रामा अनुसार हुतां जी चीज हिते ईंदी आहे। ड्रामा अनुसार हुतां जी फॉरेन जी चीज़ पहिरियों अमेरिका सां गेहूं आदि ईंदो हुयो। सत्युग में किथां ईंदो थोरी, हुते त आहे हिकु धर्म, सभु चीज़ूं भरपूर हूंदियूं। हिते धर्म वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि त हुन सां गॾु सभु चीज़ूं कमु थींदी वेंदियूं आहिनि। सत्युग में किथां मांगड़ो न पवंदो आहे। हाणे त ॾिसो किथां मंगाईंदा रहंदा आहिनि न। ॾिस मनुष्य पोइ पुठियां वृद्धि खे पाईंदा वेंदा। सत्युग में त अप्राप्त कोई वस्तु हूंदी ई न। हुतां जी हर चीज़ सतो प्रधान सुठी हूंदी। मनुष्य ई सतो प्रधान आहिनि। मनुष्य सुठा त सामग्री बि सुठी, मनुष्य बुरा त सामग्री बि बुरी। साइंस जी मुख्य चीज़ आहे एटॉमिक बॉम्ब्स, जंहिंसां एतिरो सॼो विनाश थींदो। कीअं ठाहींदा रहंदा आहिनि। ठाहिण वारी केरु आहे? आत्मा। कीअं ठाहींदा आहिनि? ठाहिण वारी आत्मा में पहिरियों खां ई ड्रामा अनुसार ज्ञान हूंदल आहे। जॾहिं समय ईंदो तॾहिं उन्हनि में इहो ज्ञान ईंदो आहे। जंहिंमें सेंस हूंदो उहो ई कमु कंदो न। ॿियो खे सेखारींदा ऐं ॿियनि खे सेखारींदा। कल्प जो पाठ वॼायो उहो ई वॼाईंदा रहंदा आहिनि, है न। कल्प जो पाठ वॼायो उहो ई वॼाईंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां केतिरा नॉलेजफुल ठहींदा आहियो। इन्हनि सां जास्ती नॉलेज हूंदी न आहे। तव्हां हिन नॉलेज सां देवता ठही वेंदा आहियो। इन्हनि सां ऊच कोई नॉलेज न आहे। उहा आहे माया जी नॉलेज, जंहिंसां विनाश थींदो आहे। उहा माण्हू साइंटिस्ट मून में वेंदा आहिनि, खोजंदा आहिनि। तव्हांजे लाइ कोई नई ॻाल्हि न आहे। इहे त सभु माया जो पॉम्प आहे। ॾाढो शो कंदा आहिनि, अति डीपनेस में वेंदा आहिनि, ॾाढी बुद्धि खे लड़ाईंदा आहिनि। कुझु कमाल करे ॾेखारियूं। ॾाढो कमाल करण सां पोइ नुक़सानु थी वेंदो आहे। छा ठाहींदा रहंदा आहिनि न। ठाहिण वारा ॼाणंदा आहिनि इन्हनि सां त विनाश ई थींदो। अच्छा, मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ठाहिण जे लाइ मुख़्तसार गुप्त ज्ञान जो सिमरन करे सदा हर्षित रहो। देवताउनि जे चित्रनि के साम्हूं ॾिसंदे उन्हनि खे नमन वंदन करण जे बजाए उन्हनि जहिड़ा दैवी गुण धारण करणा आहिनि। ॿियो आहे सृष्टि जे बीज रूप बाप ऐं उन जे चैतन्य क्रिएशन खे सम्झी नॉलेजफुल ठहिणो आहे। इन नॉलेज सां बढ़ी करे क्रिएशन खे सम्झी करे नॉलेजफुल ठहिणो आहे। इन नॉलेज सां बढ़ी करे ॿियो कोई नॉलेज न थी सघंदी आहे। हिन नशे में सदा रहो। वरदान आहे हिकु बाप ॿियो न कोई। हिन पाठ जी स्मृति सां हिकु रस स्थिति ठाहिण वारा श्रेष्ठ आत्मा ठहो। हिकु बाप ॿियो न कोई। इहो पाठ निरंतर यादि हुजे त स्थिति हिकु रस थी वञे। छो जो नॉलेज त सभु मिली वई। अनेक पॉइंट्स आहिनि, लेकिन पॉइंट्स हूंदे हुए बि पॉइंट रूप में रहो। हीअ हुन समय जी कमाल। जिस समय कोई हेठि खीचे थो, कॾहिं ॻाल्हियूं हेठि खीचदियूं, है न। कॾहिं अलॻि अलॻि आवाज़ूं ईंदियूं, कॾहिं कोई व्यक्ति हेठि खीचंदो, कॾहिं कोई चीज़, कॾहिं कोई वायुमंडल। कपिड़ा धोइणा आहिनि, इहो करिणो आहे, सनानु करिणो आहे, झाड़ू पोछो करिणो आहे, रोटी ठाहिणी आहे, अलाए आवाज़ किथां थी अचे। अहिड़े समय में बसि स्टॉप। मां आत्मा ऐं बाबा, ॿियो कोई संकल्प न अचे, न। श्री अंत समय ते इहे सभु हूंदा। अहिड़ी आवाज़ूं, माण्हू बाबा जो चवनि था। हेठि खिचण लाइ ॾाढो कुझु हूंदो।
लेकिन असां साक्षी दृष्टा थी करे बसि मां ऐं बाबा हिन सृष्टि रूपी जो विनाश लीला ॾिसंदा वञो। खून जी नदियूं, आवाज़ूं, जो बि कुझु आहे सभु कुझु ॾिसंदे हुए बिंदी 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 सभु बिंदी 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 पोइ सभु बिंदी बिंदी बिंदियुनि खे बाबा मथे वठी हलंदा। इहे त थींदो ई, लेकिन सेकेंड में सभु विस्तार समाप्त हिकु रस थी। तॾहिं चईंदासीं श्रेष्ठ आत्मा भव जे वरदानी। स्लोगन आहे नॉलेज जी शक्ति धारण करो त विघ्न बार बार वार करण जे बजाय हार खाई वठंदा। नॉलेज जी शक्ति धारण करो त विघ्न बार बार वार करण जे बजाय हार खाई वठंदा। बार बार विघ्न वार न कंदा हुआ। विघ्न वार छो कंदा? छोजी सम्झ न हूंदी आहे, तॾहिं शो शाह में फसी वेंदा आहियूं, माण्हुनि में फसी वेंदा आहियूं त माया वार करे वठंदी आहे। अव्यक्त इशारो, हाणे तव्हां सभु अहिड़ी मुक्त ठही मास्टर मुक्ति दाता ठहो जो सर्व आत्मायूं प्रकृति भगत मुक्त थी वञनि। जॾहिं असां मुक्ति वर्ष मल्हाईंदासीं न तॾहिं सभिनि खे मुक्ति मिली वेंदी। हाणे ब्रह्मा बाप हिन हिकु ॻाल्हि में डेट कॉन्शियस आहिनि कि मुंहिंजो हिकु हिकु ॿार कॾहिं जीवन मुक्त ठहींदो। ये न समझणो आहे कि अंत में जीवन मुक्त ठहींदासीं न, बहुत काल सां जीवन मुक्त स्थिति जो अभ्यास, बहुत काल जीवन मुक्त राज्य भाग्य जो अधिकारी ठाहींदा। बाबा श्री न वायुमंडल व्यक्ति चीज़ूं अहिड़ो सभु माहौल हूंदे हुए बि असां मुक्त जीवन मुक्त स्थिति में रहूं। तॾहिं बहुत काल अहिड़ी स्थिति में रहंदासीं न तॾहिं असां बहुत काल जीवन मुक्ति जो वरसो मिलंदो। सतयुग जे आदि खां त्रेता जे अंत ताईं ऐं द्वापर कलयुग में बि असां हुन सुठी स्थिति में रहंदासीं। बाबा त चईंदा आहिनि तव्हांखे त 21 जन्म, बाबा चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं 84 जन्मनि जो वरसो था वठो। पूज्य स्वरूप में बि पुजारी स्वरूप में बि। पुजारी बि असां सुठा ठाहींदासीं, हिन समय बि असांजी मूर्तियुनि जी पूजा थींदी त असांखे बि एतिरो सुठो रहणो ई पवंदो न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।